सब खां पहिरीं अस्सलाम वालेकुम। मारो नालो जुनैद अहमद आहे। मुराद मेमनकोट में रहां थो। अॼु मूंखां हिकु वाक़ियो पेश आयो आहे ऐं उहो अव्हां सां बयानु करणु चाहियां थो। अॼु मुंहिंजे पीउ खे सुबुह जो 9 वॻे हितां खां वठी मालीर ते ड्यूटीअ ते छॾणु वियुसि पिए त मुराद मेमनकोट में हबीब बैंक ते उते ॿ माण्हू हुआ। उहे 125 हूंदा ते मार्क्स पियो हुओनि। उहे असांजे पीछो पिए कयूं। पीछो करे अबूअ खे छॾे आयो ड्यूटीअ ते मलीर पकरापुरीअ ते छॾे आयोसि। उतां खां वापसी आयोसि पिए त जामगोट जी ईदगाह आहे। उतां खां इहे विच मां इहे निकिता, उतां खां मुंहिंजे पोयां आया। उन मुंहिंजो पीछो कयो। उन मूंखे चयो त मूंसां ढूंढा हिते बीहार, मूंसां गॾु हल। त मूं उन्हनि खे चयो त बाबा कोन थो हलां, मूंखे छॾियो। त उन मूंखे गन ॾेखारे त उहो मूं उन जी ॻाल्हि कोन मञे। पोइ बि उहो मुंहिंजे पोयां आया त मूं उन्हनि खे मुंहिंजे ईअं जलाइण जी कोशिशि कयूं त मूं उन्हनि खे लत हणी किराए छॾियो जाड़ियुनि में। त इहो किरी विया ऐं स्पीड में घरु आयोसि त अम्मीअ खे वाक़ियो ॿुधायो। अम्मीअ वाक़ियो ॿुधायो त अबू खे कॉल कयईं। अबू चयो वञो थाणे ते। त थाणे ते वियासीं त हेडमोर खे वञी दरख़्वास्त एप्लीकेशन ॾिनासीं। उहो खणी वियो आहे एस जे चयो त बयानु वठो उन खां। त हिकु आयो उर्दू स्पीकिंग वारो, उन बयानु वरितो। बयानु वठण महिल उन मुंहिंजी माउ सां, मुंहिंजे ॿारनि सां, मुंहिंजे चाचे सां बदतमीज़ी कई ऐं उन बयानु फाड़े छॾियो। ऐं त मां अपील थो करियां, मारे ख़ानदान जी, मारे अबूअ जी, माउ पीउ जी, सभिनी जी ज़िंदगी ख़तरे मां अपील थो कयां इन ते क़ानूनी कारवाई करी वञे।